ते मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रही हूँ। हथियारबंदनि जे कातलाणी हमले में ज़ख़्मी थियल मीरपुर माथिले जो सहाफ़ी नसरुल्ला गाडानी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। नसरुल्ला गडानी के गणती जोगी हालत में रहीम यार खान खां कराची अस्पताल आंदो वियो हो, जिते अॼु दम ॾेई छॾियईं। सहाफ़ी जो मढ़ कराची खां मीरपुर माथेलो रवानो कयो वियो। लाडाणे जी ख़बर पवण ते मीरपुर माथेलो शहर सोग में बंद थी वियो। नसरुल्ला गडानी जे लाडाणे ते सहाफ़ी बिरादरी में ताव पखिड़ियल आहे, जॾहिं त SSP ऑफिस आॾो क़ौमी शाहरा ते वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि पारां धरणो हंयो वियो आहे। सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हथियारबंदनि जे कातलाणी हमले में ज़ख़्मी थियल मीरपुर माथिले जो सहाफ़ी नसरुल्ला गडानी ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। नसरुल्ला गडानी खे गणती जोगी हालत में रहीम यार खान खां कराची अस्पताल आंदो वियो, जिते अॼु दम ॾेई छॾियईं। सहाफ़ी जो मढ़ कराची खां मीरपुर माथेलो रवानो कयो वियो। लाडाणे जी ख़बर पवण ते मीरपुर माथेलो शहर सोग में बंद थी वियो। नसरुल्ला गडानी जे लाडाणे ते सहाफ़ी बिरादरी में ताव पखिड़ियल आहे। SSP ऑफिस आॾो क़ौमी शाहरा ते वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ियुनि शहरियुनि पारां धरणो हंयो वियो आहे। सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सीनियर सहाफ़ी शहीद नसरुल्ला गडानी जो मढ़ कराची खां रवानो थी चुको है, जो हिते मीरपुर माथेलो जो ॻोठ कबूल गडानी आंदो वेंदो। पर हिन वक़्तु जेको आहे मीरपुर माथेलो SSP ऑफिस ॿाहिरियां शहरी सिविल सोसाइटी थोरो जो सहाफ़ी वॾी तादाद में क़ौमी शाहरा ते धरणो लॻल आहे ऐं ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफिक मुअतल आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त 3 ॾींहंनि ताईं 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा सुठो जेके ॾींहुं उन जा कातिल जेके ॾींहुं गिरफ़्तार न थी सघिया। हर तरफ़ जेका सोग वारी फज़ा आहे। कलम धणी जेके ॾींहुं उन्हनि प्रेस क्लबनि ते कारा झंडा चाढ़े छॾिया आहिनि। हिन वक़्तु घोटकी ज़िले अंदरि जेके मुख़्तलिफ़ जेके मीरपुर माथेलो या जेके ॿिया शहर आहिनि उहे पाण मुरादो बंदि थिया आहिनि। नसरुल्ला गडानी हमेशह गरीब मज़लूम जो आवाज़ आला आवाननि ते पुॼायो, ग़रीबनि जो भर झलियो थियो, वॾनि बुतनि ख़िलाफ़ उन जेको आहे लिखंदो रहियो। पर अॼु उहो असांजे विच में न रहियो। इंतिहाई ॾुख वारी सूरत हाल आहे, छाकाणि हिकिड़ो बहादुर कलम धणी, हिकिड़ो इंतिहाई सीनियर सहाफ़ी जेके टारगेट करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, उनजा कातिल 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया। हिन वक़्तु शहरी थोरो कॉम्प्रेस तंज़ीमूं SSP ऑफिस खां सरापा एहतिजाज बढ़ियल नी, त उन्हनि जो इहो मुतालबो आहे फिलफोर जेके उनजा कातिल गिरफ़्तार कया वञनि। पर उन सां गॾु उन्हनि इहो मुतालबो कयो आहे IG सिंध खां त 3 ॾींहंनि ताईं मुसलसल पुलिस जी कन लटार सबबु कातिल गिरफ़्तार छो न थी सघिया। जीअं ख़बर पई आहे त नसरुल्ला गडानी जेका ज़ख़्म जा सूर रतन ते शहीद थी वियो आहे, दमधणी हवाले पियो आहे, त उन सां गॾु वॾी तादाद में शहरी सिविल सोसाइटी थोरो जो स्कूलनि जा शागिर्द मीरपुर माथेलो बाईपास ते पहुतल आहिनि। पर उन सां गॾोगॾु शहीद सहाफ़ी खे सुर्ख सलाम पेश करण लाइ तयारियूं कई पियूं वञनि त जीअं उनजो मढ़ पहुचंदो त कलम धणी थोरो जो शहरी वॾी तादाद में उनखे सुर्ख सलाम पेश कंदा, उनजो इस्तक़बाल कयो वेंदो। छाकाणि हमेशह गरीब मज़लूम माण्हुनि जे लाइ मथे लिखंदो रहियो आहे। उनजे करे अॼु उहो जेको आहे उनजे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे धमकियूं बि मिलंदियूं रहियूं, पर उहा जे असांजे विच में न रहियो। इन सां गॾु पूरे डिस्ट्रिक्ट में सोग जी सूरत हाल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण जे लाइ।